नहमदहु व नसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सूरत अल-बक़रा आयत 129 खां वठी 134 तर्जुमो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बना ए असांजा पालणहार वबअस उथार या पैदा कर फ़ीहिम हिनन में रसूलम मिनहुम रसूल इनन मंझाई यतलू जेको तिलावत करे अलैहिम इनन ते आयातिक तुंजियूं आयात व युअल्लिमुहुम ऐं सेखारे इनन खे या उहो तालीम ॾे इनन खे अलकिताब किताब जी वल हिकमत ऐं हिकमत जी व युज़क्कीहिम ऐं उहो उन्हनि जो तज़कियो करे उन्हनि खे पाकीज़ा करे इन्नक बेशक तूं अंत तूं ही अल अज़ीज़ुल हकीम तूं ही निहायत ज़बरदस्त ऐं निहायत हिकमत वारो आहीं। वमन यरग़बु ऐं केरु आहे जेको बेरग़बती कंदो अन मिल्लत इब्राहीम अलैहिस्सलाम जी मिल्लत खां यानी उन्हनि जे तरीक़नि खां इल्ला पर मन जेको हूंदो यानी उहो ई बेरग़बती कंदो जेको मन सफ़िह नफ़्सहू जेको बेवकूफ़ी कंदो पंहिंजे नफ़्स जे लाइ वलक़द ऐं अलबत्ता तहक़ीक़ इस्तफ़ईनाहु चूंडियो असां हुनखे यानी मुंतख़िब कयो या पसंदि कयो असां हुनखे कंहिंखे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला फ़रमाए रहिया आहिनि फ़िद दुनिया में व इन्नहु ऐं बेशक हू फ़िल आख़िरती आख़िरत में बि लमिनस सालिहीन अलबत्ता सालिहीन में हूंदो भलारनि में हूंदो इज़ जॾहिं क़ाल चयो कंहिं चयो अल्लाह ताला फ़रमायो लहू कंहिंखे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे इज़ जॾहिं फ़रमायो लहू हुनखे रब्बुहू हुनजे रब अस्लिम फ़र्मा बरदार थी वञ क़ाल हुन चयो कंहिं हज़रत इब्राहीम चयो असलम तू फ़र्मा बरदार थी वियसि लिरब्बिल आलमीन रब जे लाइ जेको रब आहे तमामु जहाननि जो ववसा ऐं वसियत कई ताक़ीद कई बिहा उन ॻाल्हि जी इब्राहीम अलैहिस्सलाम बनीही पंहिंजे पुटनि खे व याक़ूब अलैहिस्सलाम या बनीय ए असांजी औलाद ए मुंहिंजी औलाद इन अल्लाह बेशक अल्लाह इस्तफ़ा लकुम पसंदि कयो आहे या चूंडियो आहे तव्हांजे लाइ दीन फला पस न तमूतुन तव्हांखे मौत अचे इल्ला पर व अंतुम ऐं तव्हीं जॾहिं त तव्हीं हुजो उन हालत में मुसलमान या फ़र्मा बरदार छा कुंतुम हुआ तव्हीं शुहदा हाज़िर उन वक़्तु इज़ जॾहिं हज़र याक़ूब अल मौत जॾहिं आई पे याक़ूब अलैहिस्सलाम खे मौत या उन जो जॾहिं फ़ौतगी जो वक़्तु आयो इज़ जॾहिं क़ाला उन चयो लिबनीही पंहिंजे पुटनि खे पंहिंजी औलाद खे मां कंहिंजी ताबुदून तव्हीं इबादत कंदा मिम बादी मूंखां पोइ क़ालू उन्हनि जवाबु ॾिनो पंहिंजे वालिद खे नअबुदु असीं इबादत कंदासीं इलाहक तुंहिंजे इलाह जी व इलाह आबाइक इब्राहीम व इस्माईल ऐं इलाह जी जेको तुंहिंजे आबाओ अजदाद जो इलाह आहे जेको इब्राहीम ऐं इस्माईल व इसहाक़ अलैहिस्सलाम जिन जो इलाह आहे इलाह वाहिदन जेको इलाह वाहिद आहे सिर्फ़ु हिकु ख़ुदा आहे उहो व नहनु लहू मुस्लिमून ऐं असीं उन जे लाइ फ़र्मा बरदार आहियूं ऐं उन जे लाइ मुस्लमान आहियूं तिल्क उम्मतूं क़द ख़लत इहा हिकिड़ी उम्मत हुई तहक़ीक़ जेका गुज़री चुकी लहा उन्हनि जे लाइ मां जेको कसबत उन कमाई कई वलकुम ऐं तव्हां जे लाइ मां कसबतुम जेको तव्हां कमाई कंदा वला ऐं न तुसअलून तव्हां खां पुछो वेंदो अम्मा उन जे बारे में कानू हुआ यामलून जेके उहे अमल कंदा सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुक व अतूबु इलैक अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।